नाज़रीन हेडलाइंस समझो अहम खबर मां नालो कराची में मुबैना तौर निकरी लाहौर पहुंची पसंद की शादी कंदड़ निकरी दुआ ज़हरा के पुलिस बाजियाब कराए वरतो है। SSP OVCC ज़ुबैर नज़ीर शेख जो चवण है त दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़स के चुश्तियां वारे इलाके में हथ करे हिफाजती तहवील में वरतो वियो है। अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। कराची में मुबैना तौर निकरी लाहौर में पहुंची पसंद की शादी कंदड़ निकरी दुआ ज़हरा के पुलिस बाजियाब कराए वरतो है। SSP OVCC ज़ुबैर नज़ीर शेख जो चवण है त दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़स के चिश्तियां वारे इलाके में हथ करे हिफाजती तहवील में वरतो वियो है। ॿिन्ही खे कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद कराची आंदो वेंदो। अहम खबर अवांखे ॾेई रहिया आहियूं। कराची में मुबैना तौर निकरी लाहौर पहुंची पसंद की शादी कंदड़ निगरी दुआ ज़हरा के पुलिस बाजियाब कराए वरतो है। चिनाज़ी नवा के आगाह कराया हूं। दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़स के चिश्तियां वारे इलाके में हथ करे हिफाजती तहवील में वरतो वियो है। ॿिन्ही खे कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद कराची आंदो वेंदो। कराची में मुबैना तौर निकरी लाहौर में पहुंची पसंद की शादी कंदड़ निगरी दुआ ज़हरा के पुलिस बाजियाब कराए वरतो है। SSP OVCC ज़ुबैर नज़ीर शेख जो चवण है त दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़स के चिश्तियां वारे इलाके में हथ करे हिफाजती तहवील में वरतो वियो है ऐं ॿिन्ही खे कानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ कराची आंदो वेंदो। आगाह करे रहे हूं। कराची में मुबैना तौर निकरी लाहौर पहुंची पसंद की शादी कंदड़ निगरी दुआ ज़हरा के पुलिस बाजियाब कराए वरतो है। दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़स के चिश्तियां वारे इलाके में हथ करे हिफाजती तहवील में वरतो वियो है। ॿिन्ही खे कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद कराची आंदो वेंदो।